नादिन सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार खैरपुर में जतोई उलरा तकरार तां ॿिनि ॼणनि जे क़त्ल जो नोटिस वठंदे SSP खैरपुर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। घरू वज़ीर मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाइण जी हिदायत कंदे चयो आहे त क़बाइली दुश्मननि में मुलविस अनासरनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो वञे। सूबाई घरू वज़ीर जे नोटिस बाद पुलिस जे इज़ाफ़ी नफ़री कचे वारे इलाइक़े में पहुची वई आहे। SSP खैरपुर जो चवणु आहे त पुलिस इलाइक़े जी सूरत हाल ते कंट्रोल करे वरितो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे। नादरीन, असां वाखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार खैरपुर में जतोई उलरा तकरार तां ॿिनि ॼणनि जे क़त्ल जो नोटिस वठंदे SSP खैरपुर खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। घरू वज़ीर मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाइण जी हिदायत कंदे चयो आहे त क़बाइली दुश्मननि में मुलविस अनासरनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो वञे। सूबाई घरू वज़ीर जे नोटिस बाद पुलिस जी इज़ाफ़ी नफ़री कचे वारे इलाइक़े में पहुची वई आहे। SSP खैरपुर जो चवणु आहे त पुलिस इलाइक़े जी सूरत हाल ते कंट्रोल करे वरितो आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे।